अस्सलाम वालेकुम। वेलकम टू लर्न विद आबिद रज़ा। अॼु जो जेको असांजो टॉपिक थींदो उहो थींदो फेमस जेके आहिनि से इंटेलिजेंस एजेंसीज़ जेके आहिनि मुल्कनि जूं दुनिया लेवल ते जेके खुफ़िया जेके एजेंसियूं आहिनि उन्हनि जे बारे में असां पढ़ंदासीं त उन्हनि जी फॉर्मेशन कॾहिं थी हुई ऐं जेको आहे सो कहिड़े मुल्क जी कहिड़ी इंटेलिजेंस एजेंसी आहे ऐं उहा कॾहिं जेको आहे सो बिल्ड कई वई तामीर कई वई। त इन हिसाब सां जेको आहे सो MCQ ईंदा रहंदा आहिनि त फलां जेका एजेंसी जेका उहा कॾहिं जेको आहे सो इस्टेब्लिश थी या जेको आहे उनजो फुल फॉर्म छा आहे। जीअं एब्रीवेशनूं ठहंदियूं आहिनि, फुल फॉर्म ठहंदा आहिनि, CIA जो फुल फॉर्म छा आहे या MS जो फुल फॉर्म छा आहे। ईअं फॉर्मेशनूं जेके ठहंदियूं आहिनि उहे सभु इन्हनि एजेंसियुनि मां ऐं ऑर्गेनाइज़ेशननि मां ई जेके आहे सो खणंदा आहिनि ऐं उन खां पोइ असांखे जेको आहे सो MCQs टाइप ते असांखे अची वेंदा आहिनि, पोइ असां थींदा न आहिनि। इन करे अॼु जो जेको असांजो टॉपिक थींदो उहो इंटेलिजेंस फेमस जेके इंटेलिजेंस एजेंसियूज़ आहिनि दुनिया लेवल ते जेके खुफ़िया पंहिंजे मुल्क जेका कमु कनि थियूं उहे असां जेको आहे सो उन्हनि जे बारे में डिस्कस कंदासीं ऐं उन्हनि जो टोटल जेको ऑल ओवर जेको आहे सो उन जो डिस्कस कंदासीं। त अॼु जो जेको आहे सो पहिरियों जेको आहे इंटेलिजेंस एजेंसी जेका आहे उहा आहे ISI जेका आहे इहा असांजे पंहिंजे मुल्क पाकिस्तान जी आहे। इहा आहे इंटेलिजेंस एजेंसी जेका असांजी 1948 में इनखे जेको आहे सो इस्टेब्लिश कयो वियो, इनखे क़ाइमु कयो वियो। ऐं इन जी जेका ISI जो फुल फॉर्म जेको आहे उहो आहे इंटर सर्विस इंटेलिजेंस। इहा पाकिस्तान जी एजेंसी आहे, 1948 में तामीर थी, बिल्ड थी। उन खां बाद में रॉ जेका एजेंसी आहे RAW रिसर्च एंड एनालिसिस विंग। इहा आहे असांजे पाड़ेसरी मुल्क इंडिया जी इंटेलिजेंस एजेंसी जेका उहा आहे रॉ। ऐं इहा जेका आहे असां 1968 में इनखे तामीर कयो वियो। ठीकु थी वियो। उन खां पोइ अचे थो CIA जेका आहे इहा आहे अमेरिका जी। CIA जेका आहे इहा अमेरिका जी इंटेलिजेंस एजेंसी आहे ऐं जेका खुफ़िया माना तौर ते जेका कमु कंदी आहे। सो इहा आहे इन जो जेको फुल फॉर्म पहिरियों ॾिसी था सघूं सेंट्रल इन्वेस्टिगेशन एजेंसी। माना इहा सेंट्रल इन्वेस्टिगेशन एजेंसी आहे। इन जो हाणे फुल फॉर्म त कोन ॾींदा न, इन करे जेको आहे सो हिननि शॉर्टकट में हिननि जा अहिड़ा हीअ जेके आहिनि से लोगा ठाहे पोइ हू पंहिंजी बिल्डिंगुनि ते उनजे हेडक्वार्टरनि ते हणंदा आहिनि। इन करे जेको आहे सो हीअ जेको आहे सो जेके शॉर्टकट जेके आहिनि से उहे थींदा आहिनि। सो इहा जेका USA हुई इहा 1947 में जेको आहे सो इस्टेब्लिश थी। 1947 में CIA जेका आहे सा USA जी थी। उन खां बाद में ॿी जेका आहे USA जी उहा आहे NSA। इहा बि इंटेलिजेंस एजेंसी आहे USA जी, अमेरिका जी। इन जो जेको फुल फॉर्म आहे उहो आहे नेशनल सिक्योरिटी एजेंसी। ऐं इहा बि USA जी आहे। 1952 में इहा इंटेलिजेंस एजेंसी अमेरिका वरी जेका आहे सो बिल्ट कई, तामीर कई। उन खां पोइ मसूद जेका आहे इहा जेका इंटेलिजेंस एजेंसी आहे इहा आहे इसराइल जी जेका आहे इहा इंटेलिजेंस एजेंसी आहे। 1949 में इहा जेका आहे सा इस्टेब्लिश थी। 1949 में इस्टेब्लिश थी। उन खां बाद में MSS। हाणे MSS जेका आहे इहा आहे चाइना जी आहे मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्योरिटी। माना मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्योरिटी। तव्हां सभु ॾिसो पिया त तव्हांखे शॉर्टकट जेके आहिनि से इंटेलिजेंस एजेंसी वारा ई पिया लॻनि। जीअं नेशनल सिक्योरिटी माना हिकिड़ी क़ौम जी जेका सिक्योरिटी करणु जेका सेंट्रल माना हिकु विच वारी जेका आहे सो उहो, ऐं रिसर्च खुफ़िया जेका एजेंसी आहे खुफ़िया, ईअं ई माना सभु टाइप ते तव्हांखे शॉर्टकट मिलंदा। तव्हां कॉन्सेप्ट क्लियर हूंदो, तव्हांजे शॉर्टकट जेके आहिनि उहे तव्हांजे ज़हन में इंशाल्लाह जल्दी अची वेंदा। सो उन खां बाद में MSS जेका आहे इहा 1983 में जेको आहे सो बिल्ट थी। 1983 में चाइना जेका आहे पंहिंजी इंटेलिजेंस एजेंसी जेका आहे, जेका खुफ़िया एजेंसी जेका आहे सिंधी में पाण चऊं, उहा 1983 में चाइना जेका आहे कई। उन जो फुल फॉर्म जेको आहे उहा आहे मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्योरिटी। उन खां पोइ अचे थो NDS मां छा मुराद आहे? N फॉर जेका आहे सा नेशनल ऐं D फॉर जेको आहे सो डेकोरेट ऐं ऑफ जेको आहे सिक्योरिटी। हाणे चए थो सिक्योरिटी खे डेकोरेट करणु जेका इहा जेका आहे अफ़गानिस्तान जी आहे। 2002 में इनखे क़ाइमु कयो वियो, इन जो बुनियादु रखियो वियो। 2002 में इस्टेब्लिश कयो वियो, फॉर्मेशन कई वई इन जी। अफ़गानिस्तान जी एजेंसी हुई जंहिंजो नालो ई जंहिंजो शॉर्टकट जेको हुयो उहो हुयो NDS। ऐं इन जी जेका एब्रीवेशन थींदी या फुल फॉर्म जेको थींदो उहो थींदो नेशनल डायरेक्ट ऑफ सिक्योरिटी।
माना सिक्योरिटी जेका आहे उन जी क़ौम जी सिक्योरिटी जो डायरेक्टर जेको आहे। उन खां पोइ अचे थो GDES। हाणे इहा जेका GDES आहे इहा आहे फ्रांस जी इहा एजेंसी आहे ऐं इहा जेका आहे सा 1943 में इन खे बुनियादु रखियो वियो। ठीकु थी वियो। ऐं इन जो जेको आहे सो G फॉर जर्नल, D फॉर डायरेक्टर ऐं X जेको आहे सो E फॉर जेको आहे एक्सटर्नल माना अंदरूनी खुफ़िया अंदरूनी ऐं S फॉर सिक्योरिटी। हाँ जिथे तव्हांखे एस मिले उहो तक़रीबन सर्विस हूंदो या सिक्योरिटी हूंदो तक़रीबन। ऐं पहिरियों वारा नाला तक़रीबन या मुल्कनि जा ईंदा आहिनि या वरी नेशनल जा ईंदा आहिनि इन ई लिहाज़ सां। उन खां पोइ अचे थो SIS। हाणे ISI जेका हुआ ॿिन्ही पासे जेको पासे में आई आहे इहा आहे पाकिस्तान जी जेका आहे ऐं जेका SS अचे S वरी I वरी S अचे इहा सम्झि सिक्योरिटी इंटेलिजेंस एजेंसी सर्विस इहा UK जी आहे। UK फुल फॉर्म UK जेको आहे सो यूनाइटेड किंगडम ऐं इहो जेको आहे सो लंडन में 4 मुल्कनि जो थी करे हिकिड़ी रियासत ठही आहे जंहिंखे चइबो आहे UK। ऐं इहा जेका ISI जेका हुआ सीक्रेट इंटेलिजेंस सर्विस इहा 1909 में इन जी बुनियादु रखियो वियो। 1909 में इन खे ठाहियो वियो। उन खां बाद में अचे थो असांजो FSS मां छा मुराद आहे। FS जेका आहे इहा आहे फेडरल सिक्योरिटी सर्विस। हाणे हिते वरी फेडरल अची वियो, फेडरल सिक्योरिटी सर्विस इहा आहे रशिया जी। 1995 में इन खे बिल्ट कयो वियो, तामीर कयो वियो। उन खां बाद में असांजो अचे थो ASI ऑस्ट्रेलियन स्टेट इंटेलिजेंस सर्विस। हाणे तव्हांखे अॻु में ई ख़बर पइजी थी वञे त ASI जेका आहे इहा कंहिंजी आहे। पहिरियों हे लॻो पियो आहे माना ऑस्ट्रेलिया जा। A फॉर या सिक्योरिटी हूंदी या स्टेट हूंदो या सर्विस हूंदो त हिते स्टेट आहे तव्हां सम्झी वियो हलिया। ऐं I फॉर लाज़मी ॻाल्हि आहे तक़रीबन जेके बि आई आहिनि उहे इंटेलिजेंस आहिनि। मथे बि लिखियलु आहे टॉपिक इहो आहे इंटेलिजेंस। ऐं तव्हांजे जेॾी महिल MCQs ईंदो MCQs में बि इहो ई लिखियलु हूंदो बाबा फलाणे मुल्क जी इंटेलिजेंस एजेंसी कहिड़ी आहे या फेमस इंटेलिजेंस एजेंसी कहिड़ी आहे। IBR आप इन ई लिहाज़ सां सवाल कंदा। ठीकु थी वियो। उन खां बाद में असांजो अचे थो CSIS। हाणे इहा छा आहे। हाणे हीअ जेको आहे सॼो जेको आहे सो सॼो साॻियो थी वियो सिक्योरिटी इंटेलिजेंस सर्विस। सिर्फ़ु हिते C जेको आहे इहो C फॉर कैनेडा जेका आहे सा इन जी आहे इंटेलिजेंस एजेंसी। हीअ कॾहिं जेको आहे सो इन जो बुनियादु रखियो इहो कंफर्म न आहे, चेक करे मां तव्हांखे इंशाल्लाह ॿुधाईंदुसि। उन खां पोइ अचे थो GSI। हाणे GIS जेका आहे GIS इहा आहे जर्नल इंटेलिजेंस सर्विस। हाणे इहा इन जी जेका फॉर्मेशन थी आहे उहा थी आहे 1984 में। ऐं इहा कहिड़े मुल्क जी आहे। इहा आहे मुल्क इजिप्ट जी जेका आहे इहा इंटेलिजेंस एजेंसी। हाणे थोरो असां रिकॉल करे वठूं जीअं हिकिड़ी वीडियो में तव्हांखे जेको आहे सो ज़हन में अची वञनि ऐं तव्हांजो कॉन्सेप्ट क्लियर थी वञे हलियो। त फेमस इंटेलिजेंस एजेंसी उहे आहिनि जेके पंहिंजे मुल्क में अंदरि खुफ़िया तौर ते पंहिंजे मुल्क खे बचाव जेका आहिनि उहे जेको आहे सो ख़्यालु कनि अंदरूनी तरह सां आम मुल्क जे माण्हुनि खे ख़बर न पवे। त इन लिहाज़ सां इहे इंटेलिजेंस एजेंसीज़ आहिनि ऐं इहे जेके आहिनि से इन जूं फॉर्मेशनूं आहिनि इहे कॾहिं तामीर कयूं वियूं। इन जा कम कहिड़ा आहिनि। इहे मुल्क खे इकोनॉमिक जेको आहे सेव कंदियूं आहिनि, इन खे बचाईंदियूं आहिनि। इंटेलिजेंस माना चालाक एजेंसियूं माना एजेंसी का बि कम्यूनिटी ठहंदी या यूनिटी ठहंदी त उनखे जेको आहे सो एजेंसी चइबो। ठीकु थी वियो, कॉन्सेप्ट क्लियर थी वियो। इन द वर्ल्ड दुनिया जी लेवल ते जेतिरा फेमस मुल्क आहिनि उन्हनि जूं हे IBA तरफ़ां सिलेबस ॾिनल आहे, उन में ई इहे सवाल ईंदा। हाणे ISI इहा पाकिस्तान जी थी वई हली 1984 में ऐं RA इंडिया जी हुई। CIA इहा अमेरिका जी हुई। NSA इहा जेका आहे सा इहा USA जी ऐं मसूद इसराइल जी हुई। MSS इहा रशिया जी हुई। NDS इहा जेका आहे सा अफ़गानिस्तान जी हुई। GDE इहा फ्रांस जी हुई। SIS इहा UK जी हुई। FSS इहा रशिया जी हुई ऐं ASI इहा जेका हुई इहा ऑस्ट्रेलिया जी हुई। CSIS इहा जेका हुई इहा कैनेडा जी हुई ऐं GIS इहा जेका हुई जर्नल इंटेलिजेंस एजेंसी इजिप्ट जी हुई 1984 में। हाणे तव्हांखे ईयर यादि करणा आहिनि। उन खां बाद में तव्हांखे जेको आहे सो ही जेके आहिनि से फुल एब्रीवेशन जेके आहिनि से एब्रीवेशन यादि करणियूं आहिनि, शॉर्टकट तव्हांखे यादि करणा आहिनि। सो इट वॉज ऑल अबाउट इंटेलिजेंस फेमस एजेंसीज ऑफ द वर्ल्ड। आई होप यू
you get more information from here. If you like video, then please subscribe and hit the bell icon so that you can get further videos like this. Thank you so much. Thank you.